राजू खानाणी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर इमदाद अली निज़ामानी मूजिब राजू खानाणी जहिड़े पुरअमन शहर में राजू खानाणी शहर के मशहूर कारोबारी खानदान मरहूम सेठ ज्ञानचंद के पुट डॉक्टर अशोक कुमार के घरां संदसि गैर मौजूदगी में के नामालूम चोर 40 तोला सोन और 8 लाख रुपया रोक और बियो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। इन ही सिलसिले में मालूम थियो है डॉक्टर अशोक कुमार वारा गुज़र 2 ॾींहनि खां संदसि वॾो भाउ सेठ मनोमल जी वफ़ात करे वञण ते पंहिंजे पूरे फैमिली सां हैदराबाद में पंहिंजे भाउ जे तले ते वेठल हो। राति हू तक़रीबन 3 वॻे जीअं घर पहुता तो उन्हनि ॾिठो त संदसि घर जी 3 कमरनि में पियल अलमारी जा मुकमल ताला तोड़े उन्हनि मां वही वारदात करे फरार थी विया। राजू खानाणी शहर समेत बदीन ज़िले जे हिकु वॾे वारदात आहे। राजू खानाणी जे शहरिन वापारिन सियासी समाजी मज़हबी ऐं सिविल सोसाइटी धुरिन सेठ लीलाराम ऐं सरदार एजाज कश्मीरी दीवान अजय कुमार ऐं ॿियनि सभई माण्हुनि इन वाक़े जी इतला मिलंदे ही डॉक्टर अशोक कुमार जे घर पहुची ॾुख जो इज़हार कंदे वाक़े जी मज़म्मत कंदे मुतालबो कयो आहे त जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। होॾां राजू खानाणी पुलिस स्टेशन SHO एजाज सूमरो मुतासिरनि वटि पहुची मुकमल तफ़सील वरिता ऐं जाइ वारदात जो मुआइनो पिणु कयो।